जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन। एवॉर्ड कहानी सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। अॼु जंहिं एवॉर्ड जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि उहो आहे ही पाकिस्तान एक्सीलेंसी एवॉर्ड, जेको असांखे मिलियो हुयो 2018 में। हमीद भुट्टो साहब जेके तमामु बहितरीनु इंसान आहिनि, ॾाढा सुठा सोशल वर्कर बि आहिनि, असांजा सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जेका आहे असांजी, उनजा चेयरमैन बि आहिनि ऐं बानी बि आहिनि उन्हनि जा। ऐं मां उन्हनि जो कराची डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी आहियां सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो। ऐं वाहिद लाशारी साहब असांजा ॾाढा सुठा क्लासिकल सिंगर जेके आहिनि उहे कराची डिवीज़न जा सदर आहिनि। असांजी ॾाढी सुठी ऑर्गेनाइज़ेशन आहे हिकिड़ी इहा सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट, जंहिंमें तक़रीबन हमीद भुट्टो साहब ॿुधाए पियो त 10,000 खनि मेंबर आहिनि, जेका फ़नकारनि जी फलाह ऐं बहबूद लाइ कमु कंदा आहिनि। उन्हनि जी सहायता जे लाइ, पोइ उहा माली सहायता हुजे, कल्चर डिपार्टमेंट खां वठी ॾियणा हुजनि पैसा वज़ीफ़े मद में, या मुख़्तलिफ़ प्रोग्राम शोज़ वग़ैरह कराईंदो रहंदो आहे हमीद भुट्टो साहब। उन्हनि हिकिड़ी एक्सीलेंसी क्लब बि ठाही आहे, पाकिस्तान एक्सीलेंसी क्लब, जेका जंहिंमें तव्हां तक़रीबन पूरे पाकिस्तान जा उन में माण्हू जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि ख़ासि करे, ऐं वॾा वॾा जेके सुपरस्टार आहिनि, फिल्म स्टार आहिनि, उहे उन्हनि जा मेंबर आहिनि पाकिस्तान एक्सीलेंसी क्लब जा। हर साल इन्हनि जो हिकिड़ो वॾो प्रोग्राम कराईंदो आहे वॾे हिकु 5 स्टार होटल में कराची जे हमीद भुट्टो साहब। उन्हनि सां पूरी टीम हूंदी आहे, ॿिया बि दोस्त आहिनि गॾु तमामु घणा जेके उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि, पर मेन जेको आहे बुनियादु विझण वारो पाकिस्तान एक्सीलेंसी क्लब जो, उहो हमीद भुट्टो साहब आहे। ऐं उन सां गॾु जीअं उहो शेर आहे न हिकिड़ो, त मैं अकेला ही चला था जानिब मंज़िल, लोग आते गए कारवां बनता गया। सो हमीद भुट्टो साहब हाणे माशाल्लाह एॾो ज़बरदस्त कारवां हिकिड़ो ठाहियो आहे। पोइ उहो एक्सीलेंसी क्लब जो हुजे या सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जो हुजे, त हुन में तक़रीबन सुपरस्टार जेके आहिनि सिंध जा बि पाकिस्तान जा पूरे जा, उहे हिन में मेंबर आहिनि। हे सेकेंड पाकिस्तान एक्सीलेंसी अवॉर्ड हुयो, हाणे त मुंहिंजे ख़्याल में 3 चौथों बि थी चुको आहे। 2018 में थियो, उन में बि थियो, ऐं वरी 2021 में न थी सघियो हुयो जो कोविड जे करे थोरा मसइला हुया, शोज़ वग़ैरह बंदि हुया सभु कुझु। त वरी हाणे 2022 में थियो हुयो ॾाढो सुठो एक्सीलेंसी अवॉर्ड। 2 एवॉर्ड शो कराईंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे जंहिंमें ब्यूरोक्रेट्स खे अवॉर्ड ॾिना वेंदा आहिनि, जेके सेक्रेटरी लेवल जा माण्हू आहिनि या मिनिस्टर्स आहिनि जिन ॾाढो सुठो कमु कयो आहे, सुठी कारकर्दगी ॾेखारी आहे, उन्हनि खे बि अवॉर्ड ॾींदा आहिनि। ऐं फ़नकारनि खे बि ॾींदा आहिनि। उहो वरी पाकिस्तान एक्सीलेंसी अवॉर्ड आर्टिस्टनि जे लाइ हूंदो आहे। सो हीउ अवॉर्ड जॾहिं असां उते होस्टिंग बि हुई असांजी, मुख़्तलिफ़ कैटेगरी अनाउंस कयूं पिया, त हमीद भुट्टो साहब जी ख़ासि करे वरी इहा आदत सुठी चइजे या ख़राबु, बहरहाल हू स्टेज ते पाण अची वेंदो आहे ऐं पोइ पाण माइक संभाले बीह रहंदो आहे। पहिरियां चवंदो आहे बाबा सॼो शो तव्हांखे संभालणो आहे, सम्झो न, सॼो शो तव्हांखे होस्ट करिणो आहे, ऐं तव्हां पंहिंजो प्रोग्राम आहे, बसि पाण जीअं वणे उअं कयो। जॾहिं स्टेज ते पहुचंदा पोइ पाण फिरी अची बीह रहंदो आहे, माइक वठी करे चवंदो आहे अच्छा मां हिन खे हाणे दावत ॾियां थो, हीअ अचे हाणे अवॉर्ड वठणु, हीअ वठे, हिन जो तारीफ़ ॿुधाईंदो रहंदो आहे। हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि आहे, छो जो असांखे थी सघे थो हुन माण्हू जी एतिरी ख़बर न हुजे, ऐं हुनजो मुकमल तारीफ़ जेको आहे उहो हमीद भुट्टो साहब कराईंदो आहे। पोइ अक्सर अली गुरू हुनखे चवंदो आहे साईं हमीद भुट्टो साहब हिन तव्हांखे सॼी कंपेयरिंग करणी, पोइ असांखे छो घुरायो। त इहा बि हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि थी वई हिन में पाकिस्तान एक्सीलेंसी अवॉर्ड में। असांजी हुते परफॉर्मेंस बि हुई, ऐं छो जो हुते तक़रीबन उर्दू ऑडियंस घणी हुई, त असांखे उर्दू में परफॉर्म करिणो पियो। पर ऑडियंस जा माण्हू जेका थोरा परे परे वेठा, ॼणो ख़बर न पई पए, खिलनि बि पिया त आवाज़ु न पियो अचे, छो तक़रीबन एलीट क्लास वेठो हुयो, ऐं एलीट क्लास तव्हांखे ख़बर आहे त उहे खिलंदा बि हेतिरो न थोरो इहा माना वॾी खिल हूंदी आहे उन्हनि जी। असां वांगुरु न जेके असांजा ॿिया माण्हू आहिनि दोस्त यार जेका असांजी ख़ासि करे ऑडियंस आहे हिते, उहे त माना वरी जॾहिं खिलणु शुरू थींदा आहिनि त बसि ई न कंदा आहिनि वरी ताड़ा मिलाइण ऐं लाफ्टर ॾियणु वॾो वॾो, हुन में अञा वधीक मज़ो ईंदो आहे। पर हिते जीअं त एलीट क्लास वेठो हुयो, हिकिड़ो क्लास हुयो बाक़ाइदे ऑडियंस में, 5 स्टार होटल जो शो हुयो, त हुते एतिरो ई वधि में खिलनि पिया, मुस्कुराइनि पिया, परे खां थोरो कोई ईअं बसि आहिस्ते ताड़ियूं वॼाए पियो, जेको नज़र अचे पियो त ताड़ियूं वॼाए, पर आवाज़ु न पियो अचे, ॾिसण में अचे पियो त हे ताड़ियूं वॼाइनि था। सो ॾाढो सुठो मज़ो आयो पाकिस्तान एक्सीलेंसी अवॉर्ड में। ऐं हिकिड़ो तमामु वॾो ॿियो बि किसो आहे एक्सीलेंसी अवॉर्ड जो, उहो इहो त उन ॾींहं ते जंहिं ॾींहुं हीउ अवॉर्ड शो हुयो, उन ॾींहुं मुंहिंजी सालगिरह बि हुई कुदरती, 25 अगस्त ते मुंहिंजी सालगिरह हूंदी आहे हर साल। त साईं सरदार शाह बि आयल हुया हिन शो में, त मां उनखे केक वठी आयुमि। हेठां ई बेकरी हुई 5 स्टार होटल में, जीअं त हूंदा आहिनि सभु बेकरी वग़ैरह, त बेकर्स तां वञी केक वठी आयुमि। साईं सरदार शाह जेॾी महिल निकिरे पियो पंहिंजी अवॉर्ड वग़ैरह ॾेई करे डिस्ट्रीब्यूट करे, त मां उनखे रस्ते में मिली वियुमि, साईं मुंहिंजी सालगिरह बि आहे अॼु, ऐं मूंखे ख़ुशी थींदी तव्हां मुंहिंजी सालगिरह जो केक कटियो। त हुन चयो अच्छा कटिया, मां हा साईं हलो कटियो बसि, मां बि तव्हांजी सालगिरह 4 डिसंबर ते हूंदी आहे साईं जी सालगिरह, मां साईं मां बि तव्हांजी सालगिरह ते आयुमि, तव्हांखे मुंहिंजी सालगिरह ते बि अचिणो आहे। चए बाबा मां त हेॾे अवॉर्ड शो में आहियां, मां साईं मुंहिंजे अवॉर्ड शो में ई मुंहिंजी सालगिरह बि आहे। पोइ असां जिते आर्टिस्ट वेठा हुआसीं सभु सीनियर जूनियर आर्टिस्ट सभई, उन टेबल ते साईं खे वठी आयासीं, ऐं पोइ साईं बाक़ाइदे पंहिंजी मुबारकतनि सां मुंहिंजी सालगिरह जो केक बि कटियो, ऐं मूंखे केक खारायो, वरी सभिनी दोस्तनि खे बि खारायोसीं। त
त सभई इहो दोस्त चवनि पिया यार वॾी ॻाल्हि आहे साईं सरदार शाह खे तूं कीअं माना वठी आई, मां घेरे वठी आयो मां हिन पासे खां, चयो मां साईं हेॾो रस्तो बंदि अथव हिन तरफ़ खां अचो, पोइ पंहिंजे टेबल तरफ़ वठी आयोमांसि साईं सरदार शाह खे, जेके हिन वक़्तु कल्चर जा मिनिस्टर बि आहिनि, कल्चर एंड टूरिज़म एंड आर्काइव्स ऐं एजुकेशन जा बि मिनिस्टर आहिनि, ॾाढा सुठा पाण अदीब शाइर बि आहिनि ऐं ख़ासि करे फ़नकारनि सां घणो प्यारु कंदा आहिनि, असां सां वरी वधीक प्यारु कंदा आहिनि। अली गुल मल्हा साईं मूंसां ख़ासि करे असांजी हिकिड़ी इफ़्तार पार्टी में बि आयो सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जी, त उन में तक़रीर कई साईं जो तक़रीर जो मौज़ू ई असां हुयासीं भई अली गुल मल्हा सोहराब सूमरो। सो दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी, कमेंट्स में तव्हां ॿुधाइजो तव्हांखे हीउ सिलसिलो कीअं थो लॻे। इन ते अॼु जी हिन एवॉर्ड जी कहाणी पंहिंजो पुॼाणे ते पहुती, वरी ॿिए एवॉर्ड जी कहाणीअ सां गॾु हाज़िर थींदुमि, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।